बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, अॼु जीअं त असांजो किसो हली रहियो आहे चार दरवेश जो, उन सिलसिले में अॼु असां नाओं पार्ट नाई किस्त बयानु कंदासीं। कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं कल्हो के 8 हिसे में त जेको ज़ेरबाद जी राणी हुई, जंहिं अची हिनखे खूह मां कढियो हो, पोइ जॾहिं हिक ॿिए सां हाली हवाली थिया ऐं गॾु रहणु लॻा त हू गैर मुस्लिम हुई। हिनखे ॾिठईं निमाज़ पढ़ंदे, हिन खां पुछईं तूं छा आहीं, इहो छा थो करी? हिन ॿुधायसि त मां मुस्लमान आहियां। पोइ हुन कलमो भरियो। पोइ वरी हे कहे अची ॿिए विलायत में रहिया, उते हिननि पाण में शादी कई। उते इहो साॻो ख़्वाजा जेको सगपरस्त ख्वाजा हो, को तन वारो, को तयार हो, ऐं ॿाहिरनि वारो, उते वरी चवे थो त मां वॾो पंहिंजो कारोबार कयो, 3 साल मां उते रहियुसि, बाक़ाइदे मां मशहूरु थी वियुसि। उते वरी हिकिड़े ॾींहुं साॻा ॿाहिरि फाथल हिनखे नज़र आया। वरी साॻो ॿाहिरनि जा ॾंड ॾोह भरे ॿाहिरनि खे आज़ादु कराईं। पोइ ॿाहिरनि खे अची वरी पाण वटि रहाईं। पर चई हिन दफ़े मां ॿाहिरनि खे को कारोबार वग़ैरह करे कोन ॾिनो। 3 महीना पूरा थी त ॿाहिरि मूं वटि ईअं रहिया पिया, खाइणु पीअणु हर शइ, माना का तकलीफ़ कोन ॾिनी। पोइ चई वरी हुननि ॿाहिरनि जे दिलि में वरी साॻी उहा दगा थी। मुंहिंजी घरवारी खे ॾिठनि, हुननि जे दिलि में दगा थी। पाण में सलाह करे मूंखे चवनि त असांखे पंहिंजे ॻोठ जी सिक लॻी आहे। मां चयो त मां पाण तव्हां सां गॾु ई एतिरो टाइम निकितल हा, भला गॾु था हलूं। पोइ रस्ते में चए थो त मूंखे ॿिन्ही भाइरनि पंहिंजे पर में मारे छॾियो। हिकिड़े मथे में तलवार हईं, ॿिए कुल्हे में तलवार हईं, ॿिया हीर ॾिननि। पोइ हूअ जेका मुंहिंजी घरवारी हुई, बाक़ी वञी मुंहिंजो सामान सड़ो, जेको माल मिल्कियत उन जा मालिक थिया। पर मुंहिंजी घरवारी जो ॾिठो त उन सां मां पंहिंजे भाइरनि जी ॻाल्हियूं कयूं, उन पाण खे मारे छॾियो। उहा हिननि जे हथ न आई। पोइ चई मां उते पियो हुउसि। पोइ वरी सरनदेप मुल्क आहे, जंहिंखे अॼु श्रीलंका थो चइजे, कल्ह ॿुधायोसीं, उतां जी शहज़ादी जेका आई, उहा घुमंदे घुमंदे उते आई। उन जी नज़र हिन ते पई। वरी उन हिनखे पंहिंजे बाग़ में उते रहायो। उते हिन जी टहल टकोर कयईं। तमामु उन शहज़ादीअ जो हिन ते राज़ थी वियो। आख़िर 40 ॾींहंनि ताईं हिन जी दवा दरमल थी, मथे पाणी थियो, फट छुटी विया। पोइ हिकिड़े ॾींहुं उन हिनखे निमाज़ पढ़ंदे ॾिठो। हू बुत परस्त हुया। हुन हिनखे निमाज़ पढ़ंदे ॾिठो। हे निमाज़ पढ़ंदे जो ॾिठईं त हिन खां पुछईं। हिन ॿुधायसि त मां मुस्लमान आहियां। उन ते हूअ कावड़िजी पई त तो मूंखे पहिरियों छो न ॿुधायो त मां मुस्लमान आहियां। हाणे हे जेका तोखे तकलीफ़ आई आहे, जेको हे तो ते इहे थियूं शामतूं, इहे सभु असांजे बुतनि जे करे आहिनि। पोइ हूअ हिन खां बेरुखी करे थी वञे। आख़िर 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री वयूं। जेका रोज़ ईंदी हुई उहा हिन ॾे न पई अचे। 3 ॾींहं 3 रातियूं। ऐं हे बि पाण परेशान हुयो त हाणे अलाए मुंहिंजो हशर छा थींदो। एॾी जो हुनखे नफ़रत आहे असांजे दीन खां त हाणे मुंहिंजो हशर अलाए छा थींदो। आहियां बि हिन जे मुल्क में। पोइ उन लाइ ॿुधाए पियो त मां ॾींहं राति रोअंदो पियो वतां, निंड बि न पई अचे, खुटको बि त हाणे अलाए छा थींदो। आख़िर चए थो त जॾहिं 3 राति थी त उहा साॻी शहज़ादी शराब जे नशे में मस्तु थी पंहिंजे दाईअ सां गॾु उते आई, जिते मां हूंदो हुउमि बाग़ में, मूंखे छॾे वई, उते आई। साॻी कावड़ हुजेसि, तीर कमान हथ में हुयुसि। अंदरि कान आई, ॿाहिरि बाग़ जे पासे में अची बीठी। दाईअ खे चयईं त मां ॿुधां पियो, पाण में ॻाल्हाइनि पिया। दाईअ खे चयईं त हीउ जेको माण्हू आहे न, असांजो जेको वॾो बुत आहे न, उन हिन ते कहर कयो आहे। उन जे ॾमर में उन हिन ते अज़ाब इहो नाज़िल कयो आहे। सो उन कहर में गिरफ़्तार आहे। भला ॾे ख़बर, मरी वियो या जेरो आहे? दाईअ चयसि त सदके वञे, जेरो आहे, साहु अथसि। चयईं त हाणे मुंहिंजी नज़रुनि खां किरी पियो आहे।
मुंहिंजी जेका मां हिन जी टहल टकोर या जेका मूं वटि हिन जी इज़त हुई त उहा पंहिंजी जाइ ते ख़तमु थी वई ऐं अञा बि मुंहिंजी नज़रुनि खां किरी पियो आहे। पर हाणे हीअं करे हिनखे चयो त ॿाहिरि अचे, अंदरि चई मुंहिंजे कान आई, जेका पाण अंदरि ईंदी मूंखे मानी खाराईंदी, अंदरि कान आई। दाईअ खे चई त हिन चईंसि ॿाहिरि अचे। दाईअ मूंखे सॾु कयो, दाई जो सॾु कयो, चई मां ॿुधां पियो। मां डोड़ी ॿाहिरि आयुसि, जीअं जो शहज़ादी जे मुंहं ॾे ॾिसां कावड़ खां मुंहुं सफ़ा ऐं ॻाढ़ो लाल लॻो पियो हुजेसि। मां जो ॾिठो मुंहिंजो साह ई सुकी वियो, भणा अलाए छा कयां। निवड़ी सलाम कयोमांसि, हथ ॿधी अदब सां बीही रहियसि। सफ़ा मुंहिंजे कावड़ मां पई निहारे, अखियुनि मां बाहि पई निकिरे। ईअं मूं ॾे निहारे, तीर कमान हथ में हुयुसि। मूंखे चई त जेकॾहिं दाईअ खे चई त जेकॾहिं मां हिन पंहिंजे धर्म जे दुश्मन खे, माना असांजे मज़हब जो दुश्मन आहे, मां पंहिंजे हिन धर्म जे दुश्मन खे हिन तीर सां मारियां, जेको तीर मूंखे हथ में आहे, त छा वॾो बुत मुंहिंजे गुनाह खे माफ़ कंदो? वॾो बुत मुंहिंजे गुनाह खे माफ़ कंदो? मूंखां त हे वॾो गुनाह थियो आहे जो मां पंहिंजे धर्म जे दुश्मन खे पंहिंजे घर में रखियो आहे। मां उन खे बचायो आहे, उन जी टहल टकोर कई अथमि, उन सां गॾु वेठी आहियां, उन सां गॾु कचहरियूं कयूं अथमि। मां त हे वॾो पाप कयो आहे, मुंहिंजे मज़हब जो बि न आहे। मां खां त वॾी ग़लती थी वई आहे, वॾो मूंखां गुनाह थी वियो आहे। हाणे भला जेकॾहिं मां मारियांसि त पोइ छा वॾो बुत जेको आहे उहो मूंखे माफ़ कंदो? दाईअ चयसि त शहज़ादी तुंहिंजो त गुनाह ई न आहे, तुंहिंजो तोखां कहिड़ो गुनाह थियो आहे? गुनाह तॾहिं थिया जॾहिं तोखे ख़बर हुजे हा, तोखे त ख़बर ई कान्हे न त हे केरु आहे। तूं त हिकिड़ो इंसानु सम्झी हिन जी हालत जो ॾिठी त तोखे त हिन ते रहम आयो। तूं त नेकी कई आहे न, नेकी जो बदिलो नेकी मिलंदी। बाक़ी हिन जेका बदी कई आहे, उन बदीअ जो बदिलो हिनखे असांजे वॾे पुट ॾिनो अथसि, जो हेॾो ई ॾिठी त इहो लोड़ियो अथई। दाईअ जो चयसि त हिते वरी थोरो थधी थी, मूंखे चई त वेह। मां वेही रहियसि। राणी वरी दाई खे चयो त मूंखे शराब जो प्यालो पीते। दाई खे चई त हिन निभागे खे बि हिकिड़ो प्यालो शराब जो ॾे त हिनखे मरण में सवलाई थिए। हिन निभागे खे बि हिकिड़ो शराब जो प्यालो ॾे त हिनखे जीअं मरण में तकलीफ़ न थिए, नशो हूंदुसि ख़बर न पवंदसि। दाई मूंखे प्यालो ॾिनो भरे, मां वठी हुनजो हुकुम वठी पीयुसि। राणी मुंहिंजी हाणे निहारे ई न पई, चुप कई वेठा हुजो। पर उन हूंदे बि केॾीमहिल नज़र हेठि हूंदे बि नज़र हेठि हुजेसि, पर ॾिसां पई ॼण अखि टेॾी सां मूंखे ॾिसी पई। आख़िर चई त जेॾीमहिल मूंखे चङी रीति नशे जो खुमार चढ़ी वियो, हिनजो मूंखे शराब पियारियो, मूंखे नशे जो खुमार चढ़ी वियो। दाई खे चई त तोखे निंड थी अचे? निंड त नथी अचे? दाई चयसि त हा साइण, मूंखे निंड जा झूटा था अचनि, मूंखे निंड जा झूटा था। तूं भले वञी आराम कर। दाई उथी, हाणे ॿई पाण में वेठा हुजऊं। घड़ी रखी शहज़ादीअ मूंखे चई त मूंखे शराब पियो हो। मां चई वरी प्यालो हिनखे भरे बाद हिन जे अॻियां रखियो, मूंखां वठी पी वई। चई हिन जो पीतो पे पई, मां हिन जे पेरनि ते किरी पियुसि। मां जो पेरनि ते किरियोमांसि त हिन मूंखे पंहिंजे हथनि सां पंहिंजे पेरनि खां परे कयो। मूंखे चई त बेवकूफ़, असांजो जेको वॾो बुत आहे उन में कहिड़ो ऐब आहे जो तूं थो चई त अणॾिठो ख़ुदा आहे, तूं उनजी इबादत पियो थो करी, उनखे त तो ॾिठो बि कोन्हे, हे त ॾिसी बि थो। असांजे में ऐब कहिड़ो आहे जो तूं उनजी इबादत नथो करी? मूंखे नफ़रत तोखां तॾहिं आहे। चई त मां हिनखे चयो त इंसाफ़ कर, थोरो इंसाफ़ कर।
बंदगीअ जे लाइक़ु उहो ख़ुदा जंहिं सॼो जहान ऐं तो जहिड़ियूं सुहिणियूं शहज़ादियूं पैदा कयूं। जेको बुत थी चई इहो त पथर मां ठहियल। राणी ठाहींदड़ ऐं ठहियल जे विच में फ़र्क़ु त हुजे। हिकिड़ो ठाहे थो, हिकिड़ो ठहियल आहे, ॿई हिक जहिड़ा थींदा छा? फ़र्क़ु त हुजे। असां त उनखे था मञूं जंहिं असांखे ख़लक़ियो आहे। बादशाह आज़ादी मां त चवंदुसि त जेकॾहिं तूं उन ते ईमान आणी त वॾो मज़ो माणी, हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु बि करी, ऐं पंहिंजो इहो जेको अक़ीदो थी न पोइ तूं उनखे ग़लति बि सम्झ। बसि रब जी कुदरत आहे, रब जूं कहिड़ियूं हिन जे दिलि में ॼण थोरो रहम पैदा थियो मुंहिंजी ॻाल्हियुनि ते, थोरो ॼण इहे ॻाल्हियूं हिनखे दिलि सां लॻी। ॼण हाणे हिन जी दिलि मेण वांगुरु कंवरड़ी थी, ईअं रोअण लॻी। रोई मूंखे चई त तूं सच थो चए, मूंखे पंहिंजो दीन सेखार, मूंखे पंहिंजो दीन सेखार, मूंखे कलमो पढ़ा, मूंखे कलमो पढ़ा। मां ॾाढो ख़ुशि थियुसि, मां हिनखे कलमो पढ़ायो। मूंखे चई त हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, मां त तुंहिंजो दीन क़बूल कयो, पर माउ पीउ जो मां इलाजु कहिड़ो कयो? उहे उन्हनि खे कावड़ लॻंदी या उहे मुंहिंजे चवण ते कोन लॻंदा? मां चयोमांसि तुंहिंजो छा वञे, हर को पंहिंजो जवाबु ॾींदो, जेको जेको कंदो उनखे उनजो पंहिंजो फल मिलंदो। मूंखे चई त मूंखे पंहिंजे सौट सां हिननि मंगायो, उहो बि चई त असांजे ज़ाहिरा मज़हब जो आहे। हाणे जो मां कलमो भरियो आहे, जॾहिं मूंखे हिन सां शादी कराए न त पोइ मां त हाणे त उहो काफ़र थी वियो न मुंहिंजे लाइ, पोइ मां हुन सां गॾु कीअं रहंदुसि? मां चयोमांसि तुंहिंजी ॻाल्हि त सही आहे, वधीक पंहिंजे राज़ जी राणी आहे, मां तोखे छा चवां, जीअं तुंहिंजी मर्ज़ी हुजे। सोचे मूंखे चई त मां हिते न रहंदसि, कॾहिं न कॾहिं निकिरी वेंदसि। मां चयोमांसि तूं कीअं निकिरंदी, किॾे वेंदी? चई त पहिरियों त तूं मूं वटां हितां निकिर, पहिरियों त तूं हितां मूं वटां निकिर, हितां निकिर, पोइ अॻिनि ज़माननि में महिमाननि जे लाइ, मुसाफ़िरनि जे लाइ महिमान सराय हूंदी हुई, मुस्लमाननि वारो जेको महिमान सराय हुजे न उते वञी रह। पोइ तूं उते हूंदे तोॾे कंहिंजो गुमानी कोन थींदो, बाबा मुसाफ़िर तूं उते जहाज़नि जी पियो पुछा कजां, जेके पाणी वारा जहाज़ काफ़िलनि वारा था थियनि उतां पियो पुछा कजां। जेको जहाज़ न तोखे ख़बर पए त ईरान ॾे थो वञे, पोइ उन जी तूं अची मूंसां ॻाल्हि कजां, मां ॾिहाड़ी तोॾे दाई मोकिलींदसि इन पुछा जे लाइ, दाई तोखां रोज़ अची पुछंदी। जॾहिं न ईरान वारो जहाज़ जी ख़बर पवई त सुभाणे वञे थो या ॿिए ॾींहुं वञे थो, इहो तूं हुनखे जॾहिं दाईअ खे मुंहिंजो नियापो ॾींदे न, मुंहिंजे लाइ नियापो ॾींदे, तुंहिंजो नियापो जेॾी महिल मूं वटि पहुचंदो, मां पाण ई निकिरी ईंदसि, जहाज़ में सुवार थी हलंदसि ऐं बसि मां हितां हली। मां चयोमांसि हल इहा ॻाल्हि सही, पर हे जेका दाई पइजी करी, इहा दाई इन दाईअ जो छा कंदी? दाई त तुंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन ते आहे, उहा ॻाल्हि कान कंदई, दाईअ खे छा कंदी? मूंखे चई त उन जो इलाजु सवलो आहे, ज़हर जो हिकिड़ो प्यालो उनजे लाइ काफ़ी आहे, मां मारे छॾींदुमि। इहा सलाह थी बाक़ी मां उन ॾींहुं उतां निकितुसि बाग़ मां, हिन जे शहर में आयुसि, उते अची मां हिकिड़ो कमिरो मसवाड़ ते रोज़ पुछां कंदो हुउसि। हाणे जॾहिं को ईरान जहाज़ वञे 2 महीना गुज़री विया, दाई मूंखां रोज़ पुछण ईंदी। पोइ चई त रूम जा, शाम जा ऐं ईरान जा सौदागर बि उते अची मुसाफ़िर खाने में गॾु थिया, उन्हनि बि सभिनी पाण सलाह कई त पाणीअ जे जहाज़ रस्ते हलूं, पंहिंजो सामान जहाज़ ते चाढ़ण लॻा, ऐं मूंसां जो गॾु रहंदा त मूंसां बि वाक़फ़ियत थियनि, सो मूंखे बि चवण लॻा त जे तूं त असां सां गॾु हली, हिन हेॾे मुल्क में केतिरा ॾींहं रहंदे,
ऐं हली त हल। मां चयोमांसि त दा मूं वटि आहे छा जो मां पंहिंजे वतन ॾे वञा। इहो ई त आहे, हिकिड़ी बानी, हिकिड़ो कुतो ऐं हिकिड़ी पेती, ॿियो मूं वटि छा आहे। भला जे मूंखे खणी हलो, जेको किरायो चयो त भला पोइ मां बि तव्हांखे ॾियां। कुतो चई मूंसां गॾु हूंदो। ये सौदागर हिकिड़ी कोठी मूंखे ॾिनी, मां हुनजो भाड़ो हिनखे ॾिनो। उतां पक करे मां बहाने सां वियुसि दाईअ जे घर। मां चयोमांसि अमड़ मां थो वञा पंहिंजो मुल्क, तोखां आयो आहियां मोकिलाइण। तुंहिंजी जेकॾहिं करी महिरबानी शहज़ादी सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात कराई त तुंहिंजो मूं ते थोरो थियो। दाई क़बूल कयो। मां चयोमांसि मां राति जो ईंदुसि, फिलाणी जाइ ते मां अॼु तरसंदुमि। चई त चङो। मां वरी आयुसि मोटी मुसाफ़िरखाने में, पंहिंजो पेती बिस्तरो खणी जहाज़ ते आयुसि। मलाह खे उहो ॾेई मां हुनखे चयो त वाह फजर जो पंहिंजी बानी खे वठी। बानी हुयसि त कान, मां फजर जो पंहिंजी बानी खे वठी, माना 2 माण्हू असां हूंदासीं, टियों आहे मुंहिंजो कुतो। मूंखे हुन ॿेड़ी वारे चयो त भाउ जल्दी अचिजांइ, सुबुह साणीअ सां लंगर खणंदासीं। राति जो मां उन हंधि जिते दाईअ सां मां मिलण जो कयो अंजाम, उते वञी बीठुसि। अध राति ॾिसां त इहो महल जो दर खुलियो। शहज़ादी मेरा कपिड़ा ढके पेती जवाहरनि जी खणी ॿाहिरि। मां बीठो हुजां, मूंखे सुञातई, मूंसां गॾिजी हली। सलाह बीठल हुई, माना पुछण जी का ॻाल्हि हुई कान। सिधा हले आयासीं। ओ वॾे असुर जो अची जहाज़ में चढ़िया। ही वफ़ादार कुतो बि मूंसां गॾु हो। जीअं सिज उभरियो त जहाज़ जो लंगर खयो, जहाज़ खे हलाइनि। जीअं जहाज़ जो हलियो, अबा ओचितो ई ओचितो एॾां पतण वारे पासे खां खुशकी वारे पासे खां ईअं तोबुनि जो ठकाव जो आवाज़ ॿुधल। सभु हैरान परेशान। जहाज़ खे खणी बीहारियूं था, अलाए बाक़ी जहाज़ खे तो तोबूं हणी अलाए छा, या अलाए छा थियो आहे। पाण में सुस करण लॻा। को त सबबु हूंदो, हे छो थियो। सभिनी सौदागरनि वटि ख़ूबसूरत बानियूं, अॻे में माण्हू वीचारा खपंदा, ख़रीद कई वञि त वरी बि खपाईंदासीं। हुननि खे इहो त हे जेको बंदर जो संभालींदड़ आहे, पिण तोबूं हयूं अथई, ठकाव कराया अथई, अलाए पता कान न त ख़राबु थी हुजेसि, सो असां ॿियो त हाणे कोन्हे, भला मथां हे असां खां खसे वञे। सो हुननि सभिनी सौदागरनि छा कयो, जो पंहिंजी बानियुनि खे हर कंहिं पंहिंजे पंहिंजे वॾियूं पेतियूं जो हुन पेतियुनि में वेड़े बंदि करे छॾनि। त भई जीअं अचनि तलाशी वठनि त चवनि त भाई हिननि वटि कुझु कोन्हे। बराबरि घड़ी गुज़री त उहो जेको बंदर वारो हुयो संभालींदड़ शाह बंदर, उहो हिकिड़ी ॿेड़ी में चढ़ी असांजे जहाज़ में आयो। चवणु लॻो त जेके बि बानियूं तव्हां वटि हुजनि से सभु मूंखे ॾियो, जेके बि बानियूं अथव मूंखे। जेके बि अथव सभु। ईअं सौदागरनि खे त हिकिड़ो ईअं मिड़ई यकुल समक अची वई। पर चई असुल इहो हुयो जो शहज़ादी दाईअ खे बीमारियूं, दाईअ खे ज़हर जो प्यालो पियारियूं, दाईअ खे मारियूं, ऐं पाण जो निकिती त हाणे त सॼे शहर में उहा थी वई न, त भा शहज़ादी निकिरी वई आहे, हाणे इहा ॻोल्हा पई थिए। इहो बि न पिया चवनि त भा शहज़ादी गुम थी वई आहे। बानी माना माई का बि हूंदी त उन में ख़बर पवंदी। सो वञी हुनखे हुकुम कयो बादशाह त वञी जहाज़नि खे रोके जेतिरियूं बि बानियूं हुजनि उहे सभु मूं वटि वठी। बादशाह जे हुकुम सां ई हो शाह बंदर जेको हुयो जहाज़ ते आयो। मुंहिंजे वेझो हिकिड़ो ॿियो माण्हू पियो हुयो, उन वटि बि हिकिड़ी ख़ूबसूरत बानी पेतीअ में बंदी, उन वटि पेतीअ में बंदी, पेतीअ में हुन वीचारे रखी छॾी। हे जो आयो शाह बंदर सो उन पेतीअ ते ॾेई वेठो, पेती वॾी पेतीअ ते थी वेठो, बानियुनि खे कढाइण लॻो। मां पियो शुकुर कयां त बणा शुकुर आहे जो अञा ताईं शहज़ादीअ जी कंहिंखे ख़बर न पई। पर चई त असुल हुयो ई शहज़ादीअ जी ॻोल्हा ई आहे,
पर हाणे ख्वारीअ खां शहज़ादी जो नालो न पिया खणनि। मतिलबु त जेतिरियूं बानियूं हिनखे हथ आयूं ॿेड़ीअ ते, उतां खणंदो ॿेड़ी ते हिन मोकिले। ख़ुदि शाह बंदर जंहिं पेतीअ ते चढ़ियो वेठो उनजे मालिक खां बि खिलंदे पुछाईं त तो वटि बि त बानी हुई, तो वटि बि त बानी हुई? हुन चयसि त तुंहिंजे क़दमनि जो कसम आहे, मां त अहिड़ो कमु ई न कयो। हुनखे शक पियो, सो उथी ऐं पेती खोले। पेती खोले त बानी निकिती। हाणे हिनखे थियो त भला ॿियनि बि पेतियुनि में लिकाए, साईं मुंहिंजी बि पेती खोले। मुंहिंजी जो पेती खोलनि त शहज़ादी ने खईं हुनखे चाढ़ियसि ॿेड़ीअ में। मां अची काथुसि, अरे हे छा थी वियो? हाणे त शहज़ादी मरी वई, पर मूं सां भला छा थींदो? शहज़ादी बि मरंदी, मूं सां भला छा थी? हर ॻाल्हि वई विसरी, सॼो ॾींहुं राति ख़ुदा खां पियो दुआ घुरां। सुबुह थियो, सभु बानियूं मोटियूं, जेके बानियूं खणी विया। असुल बादशाह ॾिसे पियो त सुञाणिया, जेके बानियूं वयूं सभु बानियूं मोटियूं सवाइ शहज़ादीअ। ॻोल्हायूं न जीअसि। मां पुछियो मान अदा तव्हां जूं बानियूं आयूं आहिनि या हो ॿियनि खां पुछियुमि त भाई हिननि सभिनी जूं आंदियूं अथव, मुंहिंजी बानी अब असांखे ख़बर कान्हे, थी सघे थो बादशाह उहा पाण वटि रखी हुजे। हाणे परेशान हुजां, सभु सौदागर वरी मूंखे ईअं हथ त पिया ॾियनि, दादा हाणे जेको थियो सो थियो, भला ईअं थींदो आहे, ॾुख न कर, भला तो जेतिरे में वरिती असां तोखे हुनजा पैसा भरे ॾियूं, यार ग़रीब आहे रोई थो पियो, तो वटि भला मिल्कियत इहा हुई, भला तोखे हुनजा पैसा असां भरे ॾियूं। हाणे हिन सां मां छा ॻाल्हि कयां की मुंहिंजो त ईअं सम्झो हवा सां ई छॾाइबी आहे। मां हिननि खे चयो यार हाणे मां सफ़र इहो न कर, मां नथो हलां, मां तव्हां सां न हलंदुमि, बसि हाणे जंहिं इरादे सां निकितो हुउमि, बसि हाणे मां नथो हलां। उहे जेके ॿेड़ीअ ते आया हुआ सरकारी माण्हू बानियुनि खे खणी, उन्हनि खे चयमि दादा मूंखे पाण सां वठी हलो, मूंखे हली कपर ते लाहे हल बा। हू राज़ी थिया, मां जहाज़ तां लही वरी चढ़ियुसि हिन सरकारी ॿेड़ीअ में, कुतो बि सही मूंसां गॾु हलियो आहे। जॾहिं बंदर ते पहुतुसि त जवाहरनि जी पेती राणी गॾु पाण सां हली, उहा रहिजी वई। हुननि खे त ॻोल्हणी हुई रुॻो शहज़ादी, सामान खे त कोन पिया फिलोड़नि, माना उहा रहिजी वई, उहा मां पाण वटि रखियमि। बाक़ी ॿियो जेको मूंखे सामान हुयो उहो मां हुते उन शाह बंदर जा जेके नौकर हुया मां उन्हनि खे ॾिनो। हाणे लॻुसि त शहज़ादीअ जी ख़बरचार वठां, ख़बर पए, पर कीअं ख़बर पए? को बि पतो निशान न। रही खुई या दाई हुई, सा दाई बि वई मरी। ख़बर न पई पए, नेठि हिकिड़ी राति मां कंहिं न कंहिं नमूने सां बादशाह जे महल में बि टपी, पर मूंखे का ख़बर न पई। सॼो महीनो पूरो साईं मां उते घिटियुनि जी खाक छाणींदो रहे, सॼो महीनो। मन किथां को अहिड़ो को माण्हू निकिरे, को कंहिंजे वातां को गुफ़्तो ॿुधां, का शहज़ादी पाण निकिरी पए, न। पूरो महीनो चई रुलंदे रुलंदे बुख उञ ॾुख, भाइरनि जूं ॻणतियूं, वतन खां दूरी, वरी हे क़िस्मत जा चकर, ईअं सम्झ ॼण चरनि वांगुरु मां थी। हिते वरी हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयो त मता इहा मुंहिंजी शहज़ादी जेका आहे, जेको शाह बंदर हुयो, बंदर वारो संभालींदड़, मता उन जे घर में हुई। जेकॾहिं उते न आहे त पोइ किथे बि न हूंदी। उन करे वरी आयुसि जिते उनजी हवेली शाह बंदर जी, उन जे चौधारी फिरंदो रहियुसि त मन हितां खां ख़बर पए या किथां मूंखे अंदरि वञण जी वाट। उते रोज़ फिरां पियो ॾिसां पियो, आख़िर हिकिड़ो घटि नज़र आयो, उन मां ईअं सम्झ मुश्किल सां को माण्हू टप, उनजे मुंहं ते लोही ॾियारी लॻल हुई, आख़िर सिर तां आसिरो पले, कपिड़ा लाथमि, उहा लोही ॾियारी छिके वढे दरीअ मां टपी, गुसल खानो हुयो हुननि जो, उन जे रस्ते मां अंदरि
पासा कुंडूं पियो वठी हलां त केरु ॾिसे न, खड़को न थिए। ओचितो कन ते मूंखे आवाज़ आई, कन ते आवाज़ ईअं आयो त को माण्हू अलाह खे ॿाॾाए दुआ पियो। थोरो अॻ भरो थिया, ॾिसां त हीअ त शहज़ादी। हिन लाइ मां पियो रुलियुसि, पर इहो आहे त ज़ारो ज़ार रोई पई ऐं हथ ईअं दुआ जे लाइ खई बीठी। मां ॾिसंदो ॾिसंदो नेठि वञी मथां बीठोमांसि। हुन मूंखे ॾिठो, मां हुनखे ॾिठो, ईअं सम्झण होश विञाए वेठासीं। कुझु घड़ी खां पोइ राणी खां मां सॼी हक़ीक़त पुछी, ॾे ख़बर छा थियो? चई त जॾहिं शाह बंदर बादशाह खे पोयां ख़बर पई ऐं उन ॻोल्हा कराई, नालो बि न पिया खणनि त खुआरी आहे बादशाह जी धीअ वई। अब बानियूं सभु जेके बि आहिनि उहे बादशाह वटि आणियो। बादशाह खे जेका बानी वणंदी त बादशाह रखंदो, ॿियूं बानियूं वापसि कंदासीं। माना ईअं शाह बंदर खे बि कोन ॿुधायो, माना मुंहिंजो नालो न पिया खणनि। चई जॾहिं शाह बंदर सभिनी बानियुनि खे किनारे ते न वठी आयो, उतां तव्हां वटां खणी किनारे ते वठी आयो, मां हाणे त कलमो जो भरियो हुअमि त मां हाणे पई ख़ुदा खां दुआ घुरां त रब साईं मुंहिंजो ढकु ढकु ॾियां, मुंहिंजो कुझु ज़ाहिर न थिए। मूंखे केरु बि न सुञाणे, मूंखे केरु न सुञाणे त जीअं तुंहिंजी बि जान बचे, न त इहो थींदो न त इहा निकिती कंहिं वटां। पुछी त रब खे पई ॿाॾायूं। शाह बंदर बि सभिनी खे ॾिसे पियो, जेके बानियूं आहियूं सभिनी खे ॾिसे पियो। उन खे बि बादशाह इहा त ॻाल्हि कान कई न त मुंहिंजी धीउ गुम थी वई आहे, उहो बि सभिनी खे ॾिसे पियो। जॾहिं मुंहिंजो वारो आयो, सभिनी खे बानियुनि खे ॾिसे पियो, जॾहिं मुंहिंजो वारो आयो त हुन मूंखे पसंदि करे चुपचाप पंहिंजे घर मोकिले छॾियो। बादशाह हुनखे ईअं त कोन चयो त मुंहिंजी धीअ विञाइजी वई आहे, सभु वठी आहे त मां धीअ सुञाणा। हुनखे चई भाई जेके बानियूं आहिनि उहे सभु वठी आहे, इहे सूखड़ियूं करे खणी था वञनि, इन मां जेका बानी मूंखे पसंदि अचे उहा रखंदुमि, ॿियूं बानियूं वापसि कंदुमि। तो हिन बि इहो सम्झो त हाणे बादशाह त सभिनी खे कोन सुञाणे न, हिनखे जे ॿुधाए आहे त शहज़ादी जो ॻोल्हे त पोइ त पाण वटि रखे ई कोन हाल। सो चई हुन मूंखे पंहिंजे घर मोकिलियो, ॿियनि खे बादशाह ॾे मोकिलियो। सो बादशाह वटि जॾहिं सभु बानियूं जो पहुतियूं, बादशाह जो हुननि सभिनी खे ॾिठो त उन में त मां हुयसि ई कान, उन में जो मां हुयसि कान त बादशाह सभिनी खे मोटाए मोकिलियो। ही सभु खेल कयो न मुंहिंजे लाइ। हाणे हिननि हुलायो आहे त भाई शहज़ादी आहे बीमार। हाणे कुझु टाइम ताईं जेकॾहिं मां ज़ाहिर न थियसि त पोइ कहनी मशहूरु कंदा त भाई शहज़ादी वई गुज़ारे, शहज़ादी गुज़ारे वई, माना ईअं सम्झ त बादशाह ते ॾियणु खुआरी न थींदी, बदनामी न थींदी। पर हाणे उहो त पंहिंजी जाइ ते, मां हाणे शाह बंदर वटि अची फाथी आहियां। मां हिन जंहिं मूंखे पाण वटि रखियो आहे, हिन जे नियत में मूंखे फुतूर थो नज़र अचे, सदाईं मूंसां अचे, मूंसां छो नथी खीली ॻाल्हाई। इहो आहे त मूंसां ॾाढो कोन थो करे, मूंसां ॾाढो कोन थो करे, माना कोशिशि थो करे त हीअ पाण राज़ी, पर इहो बि केसि ताईं हलंदो। हुनजे करे मां दिलि में फ़ैसिलो करे छॾियो आहे, हाणे जॾहिं बि मां सफ़ा ॾिसंदुमि त हाणे हिनजी बदनियती जो इरादो आहे त मां पाण खे मारे वठंदुमि। मां तुंहिंजे मिलण लाइ ॿी सलाह सोची आहे, छो त हुन खां सवाइ ॿी का बि मूंखे ॻाल्हि नथी नज़र अचे। मां चयोमांसि कहिड़े आख़िर उहा कहिड़ी आहे ॻाल्हि, चई त जेकॾहिं तूं कोशिशि ऐं महिनत कंदे न त कमु थी सघे। मां चयोमांसि ॻाल्हि कर न त भला मां छा कयां। चई त मां बायोमीटर पुॼां, चई त ॾाकण हथ में अचे त मां उन ते चढ़ी आहे मथे आसमान तां वञी तारा लाहे अचां, जेको तूं चओ त मां कयां। शहज़ादी चएसि हाणे तूं हीअं कर, असांजो जेके शहर जो वॾो बुतखानो आहे, तूं वञ उते, उते उते तूं वेंदे पोइ माण्हू जेके बुतखाने में वेंदा आहिनि न त जुतियूं लाहींदा आहिनि ॿाहिरि, जीअं असां वटि मस्जिद में जुतियूं लाहे वेयूं, हर कंहिंजो पंहिंजो मज़हब जे हिसाब सां उन्हनि जी उते अदब अक़ीदत आहे। सो जिथे माण्हू जुतियूं लाहींदा आहिनि न उते पियो थी कारो खथो, तूं वञी उहो कारो खथो उते हेठि पियो थी, माण्हू उते जुतियूं लाहींदा आहिनि, कारो खथो बि उते पासे में पियो आहे, तूं उहो खथो खणी पंहिंजे मथां विझी उते वेही रह, माना जिथे माण्हू जुतियूं था लाहिनि तूं उते उहो पंहिंजे मथां कारो खथो विझी उते वेह, जुतियुनि वारी जाइ।
असांजे मुल्क जो ही रवाज आहे, असांजे मुल्क जी हीअ रस्म आहे त जेको माण्हू न ग़रीब या सफ़ा ज़रूरतमंद थी वेंदो आहे उहो ही खथो वेड़े वेहंदो आहे, ही खथो वेड़े वेहंदो आहे। पोइ हितां जा माण्हू जॾहिं बि बुतखाने में वेंदा आहिनि न, पोइ जंहिंजो जेको वसु हूंदो आहे, जंहिंमें जेतिरी सप हूंदी आहे, उनखे कुझु न कुझु ॾींदा आहिनि। जॾहिं 2-4 ॾींहंनि में हुन वटि चङो माल गॾु थी वेंदो आहे त पोइ जीअं असां वटि मौलवी थियनि त उते बुतखाने में थींदा आहिनि पिंडट। पोइ चई उहो जेको पिंडट हूंदो आहे ॾिसंदो आहे त हाणे हिन वटि 2-3 ॾींहंनि में चङा पैसा थी विया आहिनि, पोइ हुनखे उहो कपिड़ा बि पाराईंदो आहे सुठा ऐं उहो माल बि ॾींदो अथसि। ईअं सम्झ माण्हू उहो थी वेंदो आहे शाहूकार। कंहिंखे बि इहा ख़बर न पवंदी आहे त भाई इहो हुयो केरु, असां वटि यार। हाणे तूं बि वञी उहो खथो कारो ढके उते वेह, ॻाल्हाइजां कंहिंसां बि न। 3 ॾींहं उतां पिया माण्हू टपंदा तोखे पिया पंहिंजे हाल हाल जीअं असां वटि जो रस्म आहे, तोखे पिया माण्हू ॾींदा। 3 ॾींहंनि खां पोइ उहो साॻियो ब्राह्मण या पिंडट जेको आहे तोखे कपिड़ा बि ॾींदो ऐं इहो माल बि ॾींदो ऐं चवंदी त बाबा हाणे तूं वञ, हाणे तुंहिंजो कमु थी वियो, हाणे तूं वञ। पर तूं न वञजांइ, जाइ पंहिंजी न छॾिजांइ। तुंहिंजो न जाइ न छॾींदी तोसां ॾाढो न कंदा, इहो असां वटि रस्म आहे, रवाज आहे। माना मंदर जे दर ते वेठो आहे पर ॾाढो नाहे करणु, तोसां ॾाढो कोन कंदा। पोइ छा कंदा, पोइ तोखे कंदा मिंथूं, पोइ तोखे मिंथूं कंदा त बाबा भॻवान खे मन हीअं कर उथ वरी को ॿियो अची वेह, तोखे ॾाढियूं मिंथूं कंदा। पोइ जॾहिं न ॾिसी घणियूं तोखे मिंथूं कनि, पोइ तूं हिननि खे चइजां त मूंखे पैसनि जी ज़रूरत बाबा न आहे, मां पैसनि जे लाइ हिते न वेठो आहियां, न वरी मूंखे का बुख आहे जो मां मानीअ लाइ वेठो आहियां, न वरी मूंखे को ॾुख आहे। मूंखे न पैसनि जी ज़रूरत आहे, न मानीअ जी ज़रूरत आहे, मूंखे का अहिड़ी तकलीफ़ कान्हे। मूंसां थियो आहे ज़ुल्म, मूंसां थियो आहे नाहक, मां हुनजो आयो आहियां पंहिंजो दाद वटि। जेकॾहिं हे ब्राह्मण पिंडट जेके हिन मुंहिंजो दाद कनि त वाह, न त हे जेको वॾो बुत आहे इहो मुंहिंजो पाण ई इंसाफ़ कंदो। जेसि ताईं ब्राह्मणनि जी माता जेका माउ आहे उहा तो वटि न अचे, तोखे खणी 1000 दफ़ा सम्झाइनि, मिंथूं कनी, थी सघे थो अखि टेट करे दाबा बि ॾियनी, पर उथजां। आख़िर लाचार इन ब्राह्मण जी माता जेका माउ आहे उहा तो वटि ईंदी, उहा पोड़ी आहे, उनजी उमिरि 240 साल आहे। उन जा ॼणियल 36 पुट हिन बुतखाने में कमु कंदा आहिनि, 36 पुट इन ई बुतखाने में कमु कंदा आहिनि। संदन वॾे बुत वटि वॾो मान आहे, उन करे संदसि हुकुम उन पोड़ीअ जो हर जाइ ते हुकुम हलंदो। हिन मुल्क जा नंढा वॾा उन जे ईअं सम्झ त चई खे मञींदा आहिनि, उहा जेको चवंदी आहे उनखे अखियूं ॿूटे मञींदा आहिनि। पोइ जेॾी महिल न उहा तो वटि अचे, उनखे चोले खां हीअं पकिड़े चइजां त ए माई, जेकॾहिं मां मज़लूम मुसाफ़िर जो इंसाफ़ न कंदीअं त मां वॾे बुत जी ख़िदमत में वञी दाहूं कंदुसि, मां उते ई न दाहूं कंदुसि, उनखे रहम ईंदो, उहो तोखे मुंहिंजी सिफारिश कंदो। उनखां पोइ उहा तोखां पुछंदी भला त ॿुधाए त तोसां छा थियो आहे, त तूं चइजांसि त मां ईरान जो आहियां, तव्हांजी अदालत ऐं वॾे बुत जी नेकी ॿुधी मां हिते आयो हुयुसि, तव्हां वटि इंसाफ़ आहे, वॾो बुत आहे, मां हिते आयो हुयुसि। चङो वक़्तु मां हिन तव्हांजे मुल्क में सुख सांत में गुज़ारियो, मुंहिंजी घरवारी बि मूंसां गॾु आई, ख़बर नाहे त इन शाह बंदर मुंहिंजे घरवारी खे कीअं ॾिसी वियो, जंहिं वटि छोकिरी फाथल हुई, शहज़ादी फाथल हुई, उन ज़ालिम अलाए कीअं मुंहिंजी घरवारी खे ॾिसी वरितो, मूंखां ज़बरदस्ती खसे हलियो वियो, मूंसां ही ज़ुल्म थियो आहे, हिन ज़ुल्म जे सबबु मां पंहिंजो खाधो पीतो बि छॾे ॾिनो आहे, हाणे ॿी का राह न ॾिसी मां बेवसी हिते आयो आहियां, ॾिसां त तूं मुंहिंजो कहिड़ो इंसाफ़ थी करे। छो जो बादशाह त हुलायो ई कोन्हे न, त का मुंहिंजी धीउ वई आहे, हाणे बादशाह हुआ बेख़बर, शाह बंदर वटि मां रहां थी, उनखे बि इहा ख़बर न आहे त का हीअ शहज़ादी आहे,
तंहिंजे करे तूं मुंहिंजी ॻाल्हि ई आहे कजां त भाउ मुंहिंजी ज़ाल आहे, न केरु ॾिसंदो हुतां ई हुकुम थींदो, हुतां ई तोखे मिसाल ऑर्डर मिलंदो। की हाणे इहो राणी मूंखे सॼो सम्झाए, जॾहिं राणी मूंखे सॼो सम्झाए सेखारी पको कयो, मां हिन खां मोकिलायो। मां चयो ठीकु आहे। साॻी दरी खां मां ॿाहिरि निकितुसि, लोह वारी ॼारी जेका भॻी हुयमि उनखे साॻी जाइ ते उते अटकाए मोटियुसि। ॿिए ॾींहं ते जेको हिन ॾसियो शहर जो वॾो बुतखानो हो, मंदरु हुयो, उते अचां ॾिसां त बराबरि जिते जुतियूं लथियूं पियूं आहिनि कारो खथो उते हेठि पियो आहे। मां उहो कारो खथो खणी ऐं पंहिंजे मथां ढके वेही रहियुसि। जेको माण्हू अचे पियो मूंखे चवण जी ज़रूरत न हुई, माण्हुनि खे बि ख़बर हुई जेको माण्हू हुतां अचे पियो सो मूंखे ख़ैरात में जंहिंखां जेतिरो पुॼे पियो मूंखे पैसा ॾींदा पिया। के पैसा पिया ॾियनि, के अशरफियूं पिया ॾियनि, के कपिड़ा बि मूंखे ॾियनि पिया। त ग़रीब आहे ज़रूरतमंद, छो जो मां ॻाल्हायां कोन पियो, अब अलाए छा जी ज़रूरत अथव, जंहिंखां जेको पुॼे पियो ॾींदा पिया। कपिड़नि जा बि मूं वटि ढेर थी विया। आख़िर 3 ॾींहंनि खां पोइ उहो जेको ब्राह्मण हुयो, पिंडट हुयो बुतखाने जो, उहो मूं वटि साईं भला कपिड़ा खणी आयो, भला कपिड़ा। माना इहा रस्म आहिनि त 3 ॾींहंनि खां पोइ उनखे उहो ब्राह्मण कपिड़ा बि पाराईंदो, पोइ चवंदुसि बाबा हे माल बि तुंहिंजो आहे, हाणे तूं वञ त वरी को ॿियो वेही। सो चई जीअं मूं वटि उहो कपिड़ा खणी आयो, मां चई मां इहे कपिड़ा न पाए, मां इहे कपिड़ा थी। हुनजो मूंखे सम्झायो, मां हिन खां कपिड़ा न वरिता, मां वॾे बुत जो नालो वठी ऐं फरियाद वठी शुरू कयो। अबा छो उथ त वरी को ॿियो वेहे, अबा मां पिनण कोन आयो आहियां, पर मां इंसाफ़ जे लाइ ब्राह्मण जेके आहे तव्हां आहियो न, उन्हनि जी माता ऐं वॾे बुत वटि आयो आहियां, मां इंसाफ़ जे लाइ आयो आहियां, मां पिनण न आयो। हे जो ॿुध न ड्रोड़ी सभु भॻा जेका हिननि जी ब्राह्मणनि जी माउ हुई उन ॾे, त भाउ हिकिड़ो आयो आहे सो चए थो त मां पिनण कोन आयो आहियां, मां इंसाफ़ जे लाइ आयो आहियां ब्राह्मणनि जी माता। चई उन खां पोइ वरी हिकिड़ो साधू आयो दरवेश, मूंखे चई त हल तोखे माता घुरायो, माता तोखे सॾे। साईं मां उहो ई कथो मथे खां वठी पेरनि ताईं वेढ़े ओॾे वियुसि। छा ॾिसां त हिकिड़ो हीरनि जवाहरनि सां जुड़ियल तख़्त आहे, उन ते लाल अलमास मोती चुंबड़ियल आहिनि, उन ते हिकिड़ो वॾो बुत रखियल, उन जे पासे में हिकिड़ी सोनी कुर्सी आहे, सोनी कुर्सी, उन ते हिकिड़ी पोड़ी माई, कारो वेस अथसि, कारा कपिड़ा पाई टेक ॾेई वेठी। 2 छोकिरा आहिनि 10-12 सालनि जी उमिरि जा, हिकिड़ो खॿे खां ॿियो सॼे खां, उहे बि उन सां गॾु वेठा। मां जो आयुसि, माना मूंखे घुराए जो हुई त ख़बर बि हुयसि त मूंखे चई उरते, मां अदब सां अॻिते वधियुसि। मां हिन जी कुर्सीअ जे पाए खे चुमी ॾिनी, कुर्सीअ जे पाए खे चुमी ॾेई निबिड़ी मां हिन जे चोले जी दामन पकड़ी, मां हिन जे चोले जी दामन पकड़ी, मूंखे चई त ॿुधाए छा आहे। मूंखे जीअं राणी सेखारियो मां सॼो बयानु कयोमांसि, त भाउ मां हितां जो न आहियां, मां वापारी आहियां, मां हिते तव्हांजे मुल्क जो नालो ॿुधी आयो हुउसि, मूंसां पंहिंजी घरवारी बि हुई, शाह बंदर मूंसां ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजी घरवारी विहारे छॾी, ॾाढो आहे, मां काॾे वञा, मां आयो आहियां इन। ही ॿुधी मूंखे चई त भला ॿुध, मुस्लमान पंहिंजे ज़ालुनि खे पर्दे में रखंदा आहिनि। मां चयोमांसि हा तुंहिंजे ॿचड़नि जो ख़ैरु थिए, असां वटि इहो रवाजु पुराणो, असां पर्दे में रखंदा आहियूं। मूंखे चई तुंहिंजो मज़हब त भलो, तुंहिंजो मज़हब त भलो, मां हाणे जो हाणे हुकुम थी कयां शाह बंदर खे त तुंहिंजी ज़ाल समेत हिते अची हाज़ुर, इन ज़ालिम खे मां अहिड़ी सज़ा ॾींदसि जो वरी ॿीहर अहिड़ो कमु न कंदो, जीअं सभिनी जा कन खड़ा थियनि ऐं ॾिजनि। पंहिंजे माण्हुनि खां उते पुछण लॻी त इहो शाह बंदर केरु आहे जेको बंदर जी संभाल थो करे, हिनखे एॾी मजाल थी वई आहे जो माना पराई नंगनि में हथ थो विझे। पंहिंजा माण्हू जेके अथसि उन्हनि चयसि उहो फिलाणो जेको माण्हू आहे न उहो ॿुधी, पोइ उन 2 छोकिरनि खे चई त जल्दी तव्हां उथो, हिन सां गॾु वञो बादशाह।
बादशाह वटि वञो, पंहिंजनि जेके छोकिरा गॾु वेठा हुआ उनखे चई त तव्हां वञो ऐं हिनखे वठी वञो बादशाह वटि। बादशाह खे वञी चयो त माता थी चवई त वॾे बुत जो ही हुकुम आहे त शाह बंदर थो माण्हुनि सां ज़ुल्म करे, हिन ग़रीब जी ज़ाल खसी अथई, हुन वॾो गुनाह कयो आहे, जल्दी हुन गुमराह जी माल मिल्कियत जेका आहे उहा नीलाम कर ऐं उहा नीलाम करे हिन मुस्लमान खे ॾे जेको असांखे निहायत प्यारो आहे। जेकॾहिं ईअं न थियो त अॼु राति बादशाह तुंहिंजी सत्यानाश थी वेंदी, असांजे गज़ब जे हेठि अची वेंदी। ॿई छोकिरा उथिया, कचहरी खां ॿाहिरि निकिता, सुवार थिया, सभु साधू जेके पोयां हुजनि उहे बि सुनख वॼाईंदा, आरती ॻाईंदा साणनि गॾु हलिया। मतिलबु त उतां जा नंढा वॾा जिते हुन छोकिरनि जा पेर थिए पिया उतां जी मिटी खणी, छो छोकिरा हुन माता जा हुया न, मूंसां जो गॾु हलिया त चई त छोकिरा जो हलनि पिया त छोकिरनि जा जिते पेर पिया पवनि उतां जी मिटी खणी ऐं उन मिटी खे चुमनि पिया, छोकिरनि जे पेरनि जी मिटी खे चुमनि पिया, के चुमनि के अखियुनि खे लाहिनि। अहिड़ी रीति बादशाही किले ताईं विया। जॾहिं बादशाह खे ख़बर पई त माता जा छोकिरा आया आहिनि त बादशाह उघाड़े पेरे बादशाह पाण उघाड़े पेरे हुनजे इस्तक़बाल लाहियो, वॾे मान शान सां उन्हनि खे वठी बादशाह पंहिंजे तख़्त ते अची विया। जी अॼु हेॾे अचणु तशरीफ़ वठी आया हो, ॾियो ख़बर कहिड़ो सबबु आहे। ॿिन्ही छोकिरनि माउ जे तरफ़ां जेको माउ हिननि खे नियापो ॾिनो हो बादशाह खे उहो चयनि ऐं वॾे बुत जे नाराज़ पे खां हिनखे ड्रेजारियनि त जेकॾहिं न कई त सत्योनाश थी। बादशाह हिननि जी ॻाल्हि ॿुधी चयो त हाज़िर। बादशाह चयो हाज़िर। बादशाह पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनो त हाणे जो हाणे शाह बंदर खे उन औरत समेत हाज़िर कयो वञे त मां हुनजो गुनाह मालूम करे ऐं मां हुनखे सज़ा ॾियां। चई बादशाह त हुकुम कयो, पहिरियों त ख़ुशि पियो थिए, पर हाणे जेको बादशाह हुकुम कयो त मां घबराइजी, अड़े कमु त मुंहिंजो वॾो पियो थिए, पर हे कमु कीअं थो थिए? हाणे ते बादशाह जे साम्हूं ईंदी त बादशाह त सुञाणींदुसि, हे कमु त भलो नथो थिए, हेॾो प्रोटोकॉल मिलियो बराबरि, हे कमु त मुंहिंजो तमामु भलो थी वियो, जो बादशाह बि इन खां डिॼे थो, पर बादशाह इहा ॻाल्हि कीअं थो करे त हेॾे वठी अचोसि। हाणे जेकॾहिं थी अचे शाह बंदर सां गॾु शहज़ादी त पोइ त भाई सॼो फाट फाटी पवंदो, बादशाह खे त बाहि हूंदी। बादशाह इन जे करे अॼु ॾींहं ताईं खुआरीअ खां पंहिंजी ॻाल्हि ई न कढी आहे। हाणे छा थींदो? चई डिॼी उते दिलि में रब खे ॿाॾाइण लॻुसि, रब साईं हाणे पत रख, कमु त थिए थो पर हे त कमु वरी अञा ॿियो थो थिए। मुंहिंजे मुंहं जो पनो ई फिटी वियो, सफ़ा साओ ज़र्द थी वियुसि, अची ॾकणी वरितो त भला हाणे त पोल पथरा था थियनि। पोइ छोकिरा जेके मूंसां गॾु आया हुआ उन्हनि मूंखे ॾिठो पिए, पोइ छोकिरा सम्झी विया त हे जेको बादशाह हुकुम कयो आहे माना इहा ॻाल्हि हिनखे न वणी आहे, हिन फिरियादी खे इहा ॻाल्हि न वणी आहे, फिरियादी परेशान थी विया। छोकिरा इहो रुख सम्झी विया ऐं छोकिरा बादशाह ते कावड़जी उथी बीठा, बादशाह जो तख़्त ते विया, बादशाह पाण ई ॿाहूं ॿधियूं बीठो हुजे, छोकिरा मुंहिंजो मुंहुं ॾिसी सम्झी विया त माना हिनखे इहा ॻाल्हि न वणी आहे। छोकिरा कावड़ में उथिया, उथी ऐं बादशाह ॾे निहारे, बादशाह खे चवनि त ए ख़ुदि गर्ज़ ताक़त जे मस्तीअ में आहे छा? तूं असांजे वचन खे कूड़ो थो सम्झी, वरी हुनखे घुराए जांच थो करी। असां तोखे छा चयोसीं? तूं थो चई वठी अचोसि, मां हुन खां पुछां, माना असां जेका तोसां ॻाल्हि कई आहे कूड़ी आहे? असां तोखे चयोसीं त सज़ा ॾेई हुनखे पंहिंजी ज़ाल ॾे न, इहो वरी तूं छा थो चई त वठी अचोसि त मां हुन खां पुछां? छोकिरनि जो बादशाह खे कावड़ मां ईअं चयो त बादशाह जो साह ई सुकी वियो, ईअं सम्झो त जेको मुंहुं जो मुंहुं थी वियो फिको, बादशाह जो ईअं ॼण बादशाह मरी वियो। बादशाह डिॼी हथ ॿधी अदब सां बीह रहियो, बादशाह मथे खां वठी पेरनि ताईं सॼो ॾके पियो ऐं बादशाह छोकिरनि जे पेरनि ते किरी पियो।
पेरनि ते किरी हुननि खे बादशाह परचाइण लॻो छोकिरनि। वेहो वेहो वेहो, कावड़ न कयो। पर छोकिरा चई त वेठा कोन, छोकिरा बीठा आहिनि। हिते जेके बादशाह जे दरबार में अमीर वज़ीर हुया उन्हनि जो इहो रुख ॾिठो, सो बा उहे बि सभु गॾिजी शाह बंदर जी गिला करण लॻा त वॾो हरामी आहे, पापी आहे, इहो ईअं कंदो आहे। साईं बराबरि इन जो त हिन दरबार में ज़िक्र करण बि सही न आहे। जेको कुझु माता चवाई मोकिलियो आहे न, उहो सभु सच आहे। उन कमीणे खे वरी असां अहिड़ी पाक दरबार में घुरायूं, इहो वॾो हरामी आहे, अहिड़ो आहे अहिड़ो। बादशाह ॾिठो त सभिनी जो रुख इहो आहे, हे बि ॾमरिया था पिया वञनि। बादशाह फिको थियो। बादशाह छा कयो जो यकदमि शाही पोशाक घुराए उहा ॾिनई मूंखे, शाही पोशाक घुराए मूंखे पाराई। ऐं बादशाह हिकिड़ो हुकुमनामो पंहिंजे हथ सां लिखियो, उन ते उन जो मतिलबु मोहर आहिनि, मूंखे उहो ॾिनई। लिखी उन ते बादशाह पंहिंजी शाही मोहर हणी उहो पनो मूंखे ॾिनई। ऐं हिकिड़ो ख़त ब्राह्मण जी माउ जेका माता आई उन ॾांहुं बि लिखियो। जवाहर ऐं अशरफनि जा थाल उहे उन नींगरनि जे साम्हूं रखे नज़रानो छोकिरनि। हाणे मां ॾाढो ख़ुशि थियुमि, मां ॾाढो ख़ुशि थियुमि त हाणे कमु भलो थी वियो, तमामु भलो। जाम मां जेका शइ चाहियां पियो भलो थियो। साॻियो मां हिन सां गॾु वरी बुतखाने में मोटी आयुमि। चई बादशाह जेको ख़त लिखियो, बादशाह ख़त लिखियो त बंदगी ऐं आजिज़ी बि दरस त हुज़ूर जे हुकुम मूजिबि, हुज़ूर उनखे माई खे थो चए, तुंहिंजे हुकुम मूजिबि हिन मुस्लमान खे शाह बंदर जी जाइ ते रखियोसीं। हुनखे लाथोसीं, हिन खे त शाह बंदर जी जाइ ते रखो। पोशाक बि ॾिनी अथमांसि। हाणे हिन जी मर्ज़ी आहे त शाह बंदर खे मारे या छॾे, फ़ैसिलो हिन जे हथ में। हुन जो समूरो माल मिल्कियत मां हिन माण्हूअ खे बख़्श, जीअं वणेसि तीअं करे। मूंखां जेको गुनाह थियो आहे माता खे अर्ज़ु आहे त मूंखे माफ़ी। शाह बंदर जो उहिदो बि हिनखे ॾिनुमि। शाह बंदर जी जान जो फ़ैसिलो बि हाणे हे करे, मारेसि त मर्ज़ी वारो आहे, छॾेसि त मर्ज़ी वारो आहे। शाह बंदर जी सॼी मिल्कियत उहा बि मां हिनखे, मिल्कियत जो ॼाण त उहा माई बि हिनखे मिली वई न। मूंखां जेका ग़लती थी वई आहे बसि मूंखे माफ़ी। ब्राह्मण जी माता ख़त जो पढ़ियो, ॾाढी ख़ुशि थी। चई त नौबत खाने में नौबत वॼाई, 500 हथियारनि सां सुवार, 500 माण्हू उन्हनि खे हथियार मूंखे ॾिनई। उन्हनि खे हुकुम थियो त शाह बंदर खे क़ैद करे हिन माण्हूअ जे हवाले कयो। शाह बंदर खे क़ैद करे हिन माण्हू जे हवाले कयो, पोइ जीअं हिन खे वणे तीअं करे। ख़बरदार केर बि हुनजे घर में न घिड़े। हुन जो समूरो जेको माल मता मिल्कियत आहे उहो बि हिन जे हवाले कयो। जॾहिं ख़ुशी सां तव्हांखे मोकल ॾे त हिन खां लिखत में रसीद वठी पोइ अचिजे। शाह बंदर खे बि ख़बर पइजी वई त भाउ मुंहिंजे लाइ हे हुकुम थियो आहे। ॾाढो ड्रिनो। एतिरे में ब्राह्मणनि जो लश्कर 500 माण्हू मां असां वञी हुनजे मथां कड़कियासीं। कावड़ मूंखे ॾाढी कावड़। केॾो बणा हिन असां सां कयो, मां कीअं वञा हा पंहिंजे मुल्क जी पिया चाहियां। ऐं वॾी ॻाल्हि बादशाह जो मूंखे इजाज़त बि ॾिनी त भाउ हाणे तुंहिंजे हथ में आहे, मारीस त तुंहिंजी मर्ज़ी, छॾे ॾींसि त तुंहिंजी मर्ज़ी, हाणे सॼो पावर तुंहिंजे हथ में आहे। मूंखे जो कावड़ हुई बणा मां हेॾा ॾुख सठा हा, तो जीअं उते पहुतो सो तरार कढंदे थका जो कढी मां हईंमांसि तलवार त सिसी वञी परते पिया। जेके हुनजा नौकर चाकर हुया उन्हनि सभिनी खे पकड़ाए सभु दफ़्तर मां हिन जा फाड़ाए छॾिया। पोइ घिरियुसि घर में, शहज़ादीअ सां वञी मिलियुसि। शहज़ादी मिली ख़ुशीअ खां रुनी पे, धणीअ जो शुकरानो बजांदोसीं। पोइ ॿाहिरि निकिरी ऐं नौकरनि खे वरी पोशाकूं ॾिनमि, इनाम ॾिनमि। ग़ुलामनि खे, घणनि ग़ुलामनि खे आज़ादु कयमि। उहे सुवार जेके माता मूंसां 500 सुवार मोकिलिया हथियारनि सां, त मता उते ॻाल्हि थी त तव्हां ईअं सम्झ जंग कजो। मूंसां गॾु आया उन्हनि खे बि ॾाढा इनाम इकराम ॾेई मां रवानो कयो।
क़ीमती जवाहर रेशमी थांव ॿिया विलायतुनि जा तोहफ़ा रोकड़ उहे वरी मां बादशाह ॾे लाइ मोकिलिया। हाणे बादशाह खे ख़बर ई न त बादशाह जी धीअ मां कहंदो पियो वञा। बादशाह पाण हुकुम कयो आहे, हर हिकु अमीर सरदार ऐं कोटवाल जी ख़ुशामद बजाईंदमि। ॿियनि ब्राह्मणनि ऐं फ़क़ीरनि खे बि घणियूं ख़ैरातूं ॾिनमि। मिल्कियत हुनजी जाम हुई शाह बंदर जी। हिकु हफ़्ते बाद वरी मां वियुसि बुतखाने, ओॾे वॾे बुतखाने। माता जे साम्हूं वञी सवें थान रेशम जा कपिड़ा, कीम ख्वाब जा थान जवाहरनि सां गॾु वञी रखियमि। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वञी बादशाह जे दरबार में बहादुर थियुसि। पंहिंजे हाणे मुंहिंजो जहिड़ो मर्तबो हुयो उन यार मां बादशाह जे अॻियां नज़रानो ॾिनो। जेके बि ज़ुल्म जहिड़ा कम शाह बंदर कया हुआ उहे मां बंदि करण लाइ बादशाह खे अर्ज़ु कयो, जंहिं करे दरबार जा माण्हू बि मूंखे ॾाढा ख़ुशि थिया त बणा हे इंसाफ़ वारो आहे, रहम वारो आहे। मोकिलाइण महिल बादशाह मूंखे वरी बादशाही शाही पोशाक वॾी हिकिड़ी जागीर बि बादशाह ॾिनी त हाणे इहा जागीर बि तोखे थो ॾियां, ऐं घोड़ो बि बादशाह मूंखे ॾिनो। मतिलबु त हाणे मां निहायत सुख छो ऐं आसूदो थी वियुसि। माना ईअं सम्झो सॼो बंदर मुंहिंजे हवाले थी वियो, जागीर मिली वई, मिल्कियत मिली वई। जे हाणे इन खां पोइ हाणे जो थियुसि वांदो, पोइ मां शहज़ादी सां निकाह विधो। शहज़ादी सां निकाह विझी मां पंहिंजो कयो घरु वापा। मतिलबु त मुंहिंजी अदुल इंसाफ़ ऐं चङी हालत खां जेके उतां हाणे सौदागरनि जा जहाज़ उतां टपंदा हुआ, ॿेड़ा टपंदा हुआ, उहे सौदागर बि मुंहिंजी उन अदुल इंसाफ़ ऐं इख़लाक़ जे करे राज़ी ऐं ख़ुशि थी रहिया। महीने में हिकिड़ो भेरो बुतखाने में, हिकिड़ो दफ़ो बादशाह जी कचहरी में वेंदो हुउसि। बादशाह मुंहिंजी ॾाढी इज़त कंदो हो। नेठे बादशाह पंहिंजे ख़ासि माण्हुनि में मूंखे दाख़िल कयो, ऐं को बि फ़ैसिलो थींदो हुउसि त बादशाह मूंखां सलाह वठंदो हो। मुंहिंजी सलाह खां त बादशाह को फ़ैसिलो न कंदो। हाणे साईं मां का फ़िक्र ई न हुजे, बेफ़िक्र थी गुज़ारण लॻो। पर साईं ख़ुदा ॼाणे अलाए छो ईअं वेठे वेठे मूंखे वरी बि पंहिंजा भाइर यादि ईंदा। कई वेहरी मूंसां पंहिंजे भाइरनि जी, पर अलाए छो बसि ईअं वेहंदो हुउसि त वरी मूंखे पंहिंजा भाइर यादि अची वेंदा। अलाए किथे आहिनि, बणा हिननि जा पिरका रहिड़ा आहिनि, अलाए कहिड़े वेल में हूंदा, अलाए कहिड़े हाल में हूंदा, अलाए किथे। साईं अहिड़ी रीति मूंखे हुते 2 साल गुज़री विया। हिकु ॾींहुं ओचितो ज़ेरबाद मुल्क जे सौदागरनि जो हिकिड़ो काफ़िलो हुन बंदर में आयो। उहो जेका शहज़ादी जेका खूह मां कढाएसि, उतां जो हिकिड़ो काफ़िलो हुन बंदर में आयो। उन्हनि जो इरादो हो त पाणीअ जे रस्ते ईरान ॾे वञनि। हिते इहो क़ाइदो हो त जेको काफ़िलो ईंदो हो उनजो सरदार सूखड़ियूं तोहफ़ा हर हिकु मुल्क जा, मां जो बंदर जो अमीर हुयुसि, शाह बंदर हुयुसि, त मुंहिंजे लाइ नज़रानी में खणी ईंदा। मां वरी ॿिए ॾींहं ते उन्हनि जे मकान ते वेंदो हुउसि जिते उन्हनि खां माल जो महसूल टैक्स बि वठी पोइ मां उन्हनि खे चवंदो हुउसि बाबा हाणे तव्हां भले वञो। अहिड़ी रीति ज़ेरबाद जा सौदागर बि मुंहिंजे मिलण लाइ आया, क़ीमती नज़राना पाण सां खणी आया। ॿिए ॾींहुं वरी मां उन्हनि जे वियुसि, मां उन्हनि जे तंबूअ में वियुसि। साईं जीअं जो मां तंबूअ में वञा ॾिसां त 2 माण्हू फाटल ऐं पुराणा कपिड़ा मुंहिंजे साम्हूं सामान जूं 2 गठड़ियूं खणी आया। फाटल कपिड़ा, पुराणा सामान जूं 2 गठड़ियूं खणी आया। जॾहिं मां उहो सामान ॾिठो त उहो वरी मोटाए विया। माना सामान मूंखे ॾेखारनि पिया त हे सामान बाबा असांजो ईंदो वेंदो, पोइ मां उन्हनि खे इजाज़त ॾींदुसि त बाबा तव्हांजो सामान सही आहे, तव्हां वञो। वरी ॿियो सामान खणी आया, माना गठड़ियूं बि ॻोरियूं किंजंदे खणी पिया अचनि। जॾहिं मां साईं हुननि खे चिताए ॾिठो, अड़े हे त बुणा मुंहिंजा भाइर। साईं कीअं बि हुया मुंहिंजा भाइर हुया। अहिड़ी जो हालत ॾिठी मान त मुंहिंजी गैरत ऐं मुंहिंजी हयाव न घुरियो त मां हिन महिल ईअं सम्झणु बादशाह लॻो पियो आहियां। कीअं बि हिन पर भिणा आहिनि त मुंहिंजा भाइर, सो बि अहिड़े हाल में। मां जेॾी महिल घर मोटणु लॻुसि त मां माण्हुनि खे चयो त हे जेके 2 माण्हू हिते मज़ूरी पिया कनि, इन्हनि ॿिन्ही खे हेॾे वठी अचो। हू हिननि खे पाण सां वठी आया। साईं मूंखे वरी बि नयूं पोशाकूं पाराए, वेंजारे सेंजारे, ॿुधायो मान सुञातुनि, मां वरी साईं हिननि खे पाण वटि रखियो।
साईं वेठा अथव साम्हूं पुछो, पर साईं हे विछू वांगुरु अहसान फिरामोश। वरी बि साईं हिननि मुंहिंजे माइण जी अटकल कई, मनसूबो ठाहे, वरी बि हिननि इहो कयो, प्लान ठाहिनि त हिनखे मारियो। मुंहिंजूं चङायूं हेॾियूं चङायूं हिन खे यादि ईंदियूं। मां चवां मुंहिंजा भाइर आहिनि, हेॾी मूंसां कई अथनि त बि भाइर आहिनि, पर हिननि खे वारो मिले त विछू वांगुरु दंग। ॾेठि साईं वरी हिते मूं वटि रहनि पिया, वरी हिननि पाण में मनसूबो ठाहियो त हिनखे मारियो। इहे मिल्कियत सॼी हुई, इहो सभु जो खणो मथां। साईं हिकिड़े ॾींहुं अधु राति जे वक़्तु सभिनी खे गाफ़िल ॾिसी चोरनि वांगुरु मुंहिंजे सेरांदी खां अची पटा मां सुतो पियो हुजां। इहो आहे त मां अॻई पंहिंजे दरवाज़े ते चौकीदार मुक़ररु करे छॾिया। हीउ वफ़ादार कुतो मुंहिंजे पलंग जे हेठां सुतल हूंदो। कुतो सदाईं साईं मूंसां गॾु, कुतो मुंहिंजे पलंग जे हेठां सुम्हंदो। साईं हे ज़ालिम जीअं ई आया, हिननि जीअं जो तलवारूं म्याण खां ॿाहिरि कढियूं, कुते हिननि खे ॾिसी वरितो। कुतो त हिननि खे सुञाणे पियो न, कुते जा त ॾिठल हाल। जीअं हिन तलवारुनि जो साईं उभियूं कयूं म्याण खां कढनि ॿाहिरि, त कुते भौंकण शुरू कयो। कुतो भौंकी ऐं हिननि खे चकाइण लॻो। कुतो जो भौंकियो त कुते जे भौंक ते सभु जागी पिया। साईं चौकीदार जेके हुया, चौकीदारनि जो ॾिठो, चौकीदारनि पकड़े वरितो तलवारूं हथनि में, चौकीदारनि खे अञा जो ॾिसनि सोझरो थियो। अड़े केरु हिन, केरु? अड़े हे त भला हिन जा भाइर पंहिंजा हिन जा। सभु को थुक लानत पियो करे त भला हेॾी तव्हां ते हिन महिरबानी कई आहे पंहिंजे भाउ, पोइ बि तव्हां इहे भला छो? माण्हू हर को थुक लानत पियो हणे। चई ही हाल ॾिसी मां ॾिनसि। साईं चवंदा आहिनि त जेको आज़माए खे न आज़माए तो नेठि खता खाए। ख़्यालु कयुमि त जे हिननि खे बंदर खां परे कंहिं जेल में रखंदुसि त हिननि जी केरु संभाल कंदो? बुख वञ मरी वेंदा, या वरी उतां भॼंदा त वरी को ॿियो वञी खुलम ॿारींदा। साईं हाणे मां बि तंग थी पियो, मां बि हिननि सां चङायूं करे करे मां बि तंग थी पियो। मां हिननि जा हेॾा ज़ुल्म ज़्यादतियूं, पर जेॾी महिल हिननि खे ॾिसंदो हुउसि त वरी बि रतु छिक खाईंदो हो, पर हे पंहिंजी उन आदत खां मुड़नि कोन। पोइ साईं इहो ई मां सोचियो त जे हिननि खे कंहिं जेल में थो विझां त बि बिना बुख वञ थींदनि, मां भाउ हा, मां सही न सघंदुसि, मां सही न सघंदुसि। साईं पोइ मां बसि सोचे सोचे मां ॿ पिंजरा साईं ठाहिराया। मां पिंजरा ठाहिराया, पोइ उन पिंजरनि में साईं मां कयो हिननि खे बंदि। त भला ॿियो आहे त मुंहिंजी नज़र हेठि त हूंदा। साईं हिन कुते जी इज़त आबरू जेका मां कयां थो, उहा हिन जी निमक हिलाली ऐं जेका हिन मूंसां वफ़ादारी कई आहे साईं, मां उन जे करे थो कयां। बेवफ़ा ऐं खोटे इंसान खां उहो वफ़ादार ऐं अहसानमंद जानवर भलो आहे। सो बादशाह सलामत मुंहिंजी असुल हक़ीक़त अथव इहा जेका मां तव्हांजे अॻियां रखी आहे। हाणे साईं आहे तव्हांजी मर्ज़ी त तव्हां मूंखे मारायो, मूंखे बख़्शियो, हाणे जेको तव्हांजो हुकुम थिए। हर को मूंखे चवंदो हो, हाणे ॻाल्हि अहिड़ी मां माण्हुनि खे छा ॿुधायां। माण्हू मूंखां पुछंदा हुआ त तूं बणा हिननि सां छो थो ईअं करें, कुते जी इज़त हेॾी छो थो करें? त वरी बि चवां त बणा भाइरनि जी ख्वारी न, त मां त कंहिंसां ॻाल्हि, हाणे तव्हां मूंखे कयो मजबूर, उन जे करे मां तव्हां सां साईं इहा ॻाल्हि कई। सो हाणे साईं तव्हांजे वस में आहे, तव्हांजी मर्ज़ी, जेको हुकुम कयो। हाणे बादशाह इहा ॻाल्हि पूरी करे फ़क़ीर साम्हूं वेठा। बादशाह पियो फ़क़ीरनि खे ॻाल्हि ॿुधाए। बादशाह चयो त फ़क़ीर इहा ॻाल्हि ॿुधी मां उन ईमानदार शख़्स खे आफ़रीन कई। मां चयो यार तोखे सलाम आहे, तुंहिंजी शराफ़त में को शक न आहे। बेशक जेको तो ॿुधायो न त ही बराबरि हरामज़ादा बेहयाव आहिनि। सच चवंदा आहिनि त कुते जे पुछ खे 12 साल नड़ में विधो वियो, पर जॾहिं कढियऊं त उहो डिंगे जो डिंगो। अदा उन खां पोइ मां उन ख्वाजे खां उन लालनि जे हक़ीक़त पुछियो। मांसि भला हे लाल जेके तो कुते खे पाता आहिनि, मां हिकिड़ो लाल ॾिसी बाहुड़जी वियो आहियां। तो हिन कुते खे हाणे त सम्झुमि त कुतो जेका कुते जी इज़त करींदो, सो कुतो बरहक़ इन इज़त जे लाइक़ु आहे। हिननि सां जेको करींदो इहे बि इन जे लाइक़ु आहिनि।
पर हे जेके 12 लाल अथई जेके तो कुत्ते जे गिचीअ में विधा आहिनि, इहे ॿुधाए त तोखे किथां ठाहिया, इहे तोखे ॾांदा। हाणे इहा ॻाल्हि वरी सुभाणे 10 पार्ट में कंदासीं।